टंडोजान मामद लग 190 आज़ाद उम्मीदवार मुमताज़ जरवार, रईस एहसान जरवार, मोहम्मद अली कोहली, शहजाद आराइन ऐं ॿियनि जो 190 जी अवाम पारां भरपूर इस्तक़बाल कयो वियो। ख़बर मूजिबि यूसी मीर ख़ुदाबख़्श ते बीठल आज़ाद उम्मीदवारनि ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि में सख़्तु मुक़ाबिलो। आज़ाद उम्मीदवार मुमताज़ जरवार, रईस एहसान जरवार, मोहम्मद अली कोहली, शहजाद आराइन जो पल्लो भारी। दे 189, दे 179, दे 188, दे 190 ॿियनि ॾेहनि जे अवाम पारां आज़ाद उम्मीदवारनि जो भरपूर नमूने सां साथ ॾियण जो ऐलान। दे 189 में जलसे खे ख़िताब कंदे आज़ाद उम्मीदवारनि मुमताज़ जरवार, रईस एहसान जरवार, मोहम्मद अली कोहली, शहजाद आराइन ऐं ॿियनि चयो त पीपल्स पार्टी 40 सालनि खां इक़्तिदार में रहण जे बावजूदु सिंध जी अवाम खे का बि रिलीफ न ॾेई सघी। हिननि वधीक चयो त सिंध में पाणी जी खोट, सिहत खाते, तइलीम, ज़राअत, रोड रस्तनि जी असुलु ज़िम्मेवार पीपल्स पार्टी आहे। एहसान जरवार वधीक चयो त सिंध में मंशियात फ़रोशनि खे खुली छूट ॾेई असांजे नौजवान नस्ल खे तबाह करण में वॾो किरदारु पीपल्स पार्टी ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि जो आहे। इंशाअल्लाह कामयाब थी हितां जे ग़रीब मिस्किननि माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं। रिपोर्टर मुख़्तियार जरवार, ब्यूरो चीफ, मीरपुर ख़ासि।